इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 53हें प्रोग्राम आलमी ओताक़ सकाफ़ती ईद स्पेशल में देसी परदेसी पिरियुनि खे सिक भरियो सलाम। अॼोके हिन ख़ासि प्रोग्राम में अवां सां अॼोकी सकाफ़ती ईद जे हवाले सां हाल ओरींदासीं, सकाफ़ती शाइरी पेश कंदासीं ऐं अवां जा सकाफ़त जे हवाले सां पैगाम शामिल कंदासीं। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार तौरु मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। जी दोस्तो, सिंधी सकाफ़त दुनिया में पंहिंजो धाको ॼमाए चुकी आहे। अॼु जहिड़ी तरह सां सिंधी मीडिया ऐं सिंधी टीवी चैनल सिंधी सकाफ़त खे नए रंग ऐं ढंग सां पेश करे रहिया आहिनि, उन सां सिंधी सकाफ़त सां प्यार जो रिश्तो अञा बि वधीक मज़बूत थींदो। हिकु त सिंधी सकाफ़ती शयुनि जो विकिरो अञा बि वधंदो ऐं ॿियो त हिन हुनुर सां लाॻापियल हुनुरमंद बि माली तौरु मज़बूत थींदा। जंहिं अमल सां उन्हनि जी बुख ऐं बदहाली जा ॾींहं घटिबा ऐं संदनि घरनि में ख़ुशहाली जा ॾिहाड़ा मोटी ईंदा। सिंध ऐं सिंधी माण्हू ख़ुशकिस्मत आहिनि जो संदनि सकाफ़त ते इस्लामी रंग चिटो नज़र अचे थो। संदनि खाधे पीते, लटे कपिड़े, उथण वेहण, शादी विहांउ, ख़ुशी गमी, माग ऐं मकान यानी मस्जिद ऐं दरगाहुनि ते इस्लामी सकाफ़त जो रंग गहरो चिटियल आहे। सिंधी टोपी मस्जिद जे महराब वांगुरु आहे। असां जूं शादी मुरादी, मोती फ़ोती जूं रस्मूं इस्लामी तरीक़े मूजिबि आहिनि। असां पंहिंजा नाला इस्लामी रखूं था। मस्जिद तोड़े दरगाहुनि जे जायुनि में चिटियल रंग ऐं गुलकारी इस्लामी सकाफ़त जो आइन ऐं दार आहे। उन करे असां दावा सां चई सघूं था त असांजी सिंधी सकाफ़त ते इस्लामी असरात मौजूदु आहिनि। इहा सुठी ॻाल्हि थी रही आहे जो अॼु सिंधी सकाफ़त जा ॾिहाड़ा मल्हाया पिया वञनि, पर उन सकाफ़ती ॾिहाड़नि जी आड़ में ॾिठो पियो वञे त हिंदू रीतुनि ऐं रस्मुनि खे बि हथी पई मिले। ऐं यकीनन सिंधी असांजी क़ौम आहे ऐं उन क़ौम जे हिन सकाफ़ती ॾिहाड़े ते हर को पंहिंजी सकाफ़त जो इज़हार करे थो। सिंधी तहज़ीब ऐं सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। मोहन जो दड़ो उन्हीअ जो शाहिद आहे। मोहन जे दड़े मां अजरक ओढ़ियल पत्थर ते घड़ियल मूर्ति उन जो वाज़िह मिसाल आहे। हर क़ौम खे पंहिंजी सकाफ़त सां प्यारु हूंदो आहे। कंहिं क़ौम जी सुञाणप जो सही अंदाज़ो उन जी तहज़ीब ऐं तमदुन जे तरक़ीअ मां लॻायो वेंदो आहे। त उहा क़ौम केतिरी सुधरियल आहे। सिंधी क़ौम बि हज़ारें सालनि खां हिकु सुधरियल क़ौम हुअण जो सबूत ॾेई चुकी आहे ऐं अॼु संदन शुमार हिकु सुधरियल क़ौम में कयो पियो वञे।
खेसि पंहिंजी धरती ॿोली ऐं सकाफ़त हुअण सबबि संदसि हिकु जुदागाना हैसियत नुमाया आहे। सॼी दुनिया में सिंध जे सकाफ़ती शयुनि खे जहिड़ी तरह पसंदि कयो पियो वञे, अजरक, टोपी, सिंधी शाल, खथी, पटको ऐं लुंगी, उनखे पाइण में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे, वाधारो थींदो पियो वञे। अॼु सिंधी सकाफ़त सिंध मां थींदी सॼी एशिया तोड़े यूरोप में पंहिंजी सुञाणप कराए चुकी आहे। इन हूंदे बि अॼु इन ॻाल्हि जी तमामु घणी ज़रूरत महसूसु कई पई वञे त सिंधी सकाफ़त खे हथी वठराईंदे उनखे सनअती दर्जो ॾिनो वञे। सिंधी सकाफ़त सनअती ज़ोन में शामिलु थियण सां हिकु त अजरक, टोपी, लुंगी ऐं खथी जे ठाहींदड़ कारीगरनि जी माली सहायता थींदी ऐं ॿियो त सिंधी सकाफ़त मुल्क जे सभिनी वॾनि तोड़े नंढनि शहरनि में कारोबारी मर्कज़ खुलण सां कारोबारी हैसियत वठंदी। बहरहाल इन ॻाल्हि खे महसूसु कंदे कुझु वक़्त खां सिंध जे सुजाॻ धुरियुनि ऐं सिंधी मीडिया चैनलनि सकाफ़ती ॾिहाड़ा मल्हाइण शुरू करे ॾिना आहिनि, जेका सिंधी सकाफ़त खे हथी वठराइण लाइ हिकु सुठी कोशिश आहे। पर तंहिं हूंदे बि ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बजाए टोपीअ जे ॾींहुं मल्हाइण जे पूरी सिंधी सकाफ़त खे उजागर कयो वञे ऐं उन ॾींहं खे सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान करे उनखे सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो कोठियो वञे। टोपी सां गॾु अजरक, लुंगी, सिंधी शाल ऐं खथी, बोछण, कुहाड़ी सिंधी माण्हुनि जे रीतुनि ऐं रस्मुनि, सकाफ़त जायुनि ऐं माॻनि खे बि फोकस करे दुनिया जे ॿियनि क़ौमुनि खे सिंधी सकाफ़त खां वाक़फ़ियत ॾियारी वञे, यानी उन्हनि खे बि निर्वार कयो वञे, नुमाया कयो वञे, उन्हनि जो बि नुमाह कयो वञे। सिंधी सकाफ़त असांजे सिंध जी रहणी कहणी, तहज़ीब, तमदुन जी तमामु वॾी सुञाणप आहे। जी सरिणो वॾी महिरबानी, अव्हां जा मोहबत भरिया मैसेज असांजी हिम्मत अफ़ज़ाई कनि पिया। अॼोकी हिन सकाफ़ती ईद ते अव्हां सभिनी सजननि जा थोरा मां थोराए थो आहियां। मोहतरम एहसास मीरल जो चवनि था सलाम सोना भाउ, वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। अव्हां सजननि खे सिंधी क़ौम जे अॼोके सकाफ़ती ईद जूं वाधायूं। अव्हां जो ख़ूबसूरत नज़म मूं वटि पतल आहे ऐं अव्हां लिखियो आहे त सिंध मुंहिंजी, सिंध मुंहिंजे भाकुरनि में प्यार मिलंदुई, मोहबतूं हर वार मिलंदई, कीन को तकरार मिलंदुई, टुक ते रिलियूं विछायल ईअं तोसां पेश ईंदा ॼण हुजनि दिलियूं विछायल, हथ जूं सयूं सवादी झण झिल जो साग वाह वाह, रात सारी थी कचहरी, रूह ख़ुशि थियो राग वहवा, तूतलीमा नारंगियूं ऐं अंब ॼमूं सिंध मुंहिंजी, ॿेर ज़ैतूननि जा ॿूटा कणक मटर सिंध मुंहिंजी, ॾांद गाॾियूं दुहिल शरना निम टालियूं सिंध मुंहिंजी, सिंध जो हर गस सुंदर, गोल बाडी बस सुंदर, ॾेह जो हर ॾस सुंदर, झूझू माटी सिंध मुंहिंजी, मट चाॾियूं सिंध मुंहिंजी, गीत लाॾा सिंध मुंहिंजी, ॾिस अची कीअं काज थियनि था, गॾु सभई कीअं राज थियनि था, सरगिसुनि में साज़ सुहिणा, इश्क जा आवाज़ सुहिणा।
शामियाना कीअं लॻनि था। टहक उल्फत प्यार मोहब्बत सिंध जी आहे सकाफ़त। घोट जॾहिं मोड़ पाए ऐं हथनि ते मेहंदी लाहे, मुंहिंजो सिंधी वेस पाए वेस में केॾो ठहे थो। टोपी अजरक वेस मुंहिंजो, ख़ूबसूरत खेस मुंहिंजो, दिलरुबा आदेस मुंहिंजो। थर जी वारी इश्क आहे, कोंभटनि में कुर्ब आहे। पन ॼारियूं पेच वांगे, सिंध सारी इश्क आहे। जीउ जी जल जिंद मुंहिंजी, सिंध मुंहिंजी, सिंध मुंहिंजी। मोहतरम बशीर अहमद तीवणे खे भली कार चऊं था। सलमान सिंधी अव्हां जी महिरबानी, अव्हां कनायो पिया। सैयद असगर अली शाह असांजे सैयदाबाद जी समाजी शख़्सियत पाण खे ॿुधनि पिया, वॾी महिरबानी। मोहतरम ज़ाहिद अली बबर साहब अव्हां खे भली कार चऊं था। अव्हां सभिनी सजणनि खे अॼोकी सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। सलमान सिंधी लिखनि था, हक़ सोणा हक़। सलमान अव्हां खे बि अॼोके हिन सकाफ़ती ईद जूं लख लख मुबारकूं ॾिजनि थियूं। ज़ाहिद अली बबर लिखनि था त सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद, बिल्कुलु सदा ज़िंदाबाद, 100 वार ज़िंदाबाद। असांजे सिंध जो तमामु ॾाहो ॾाधणी बल्कि असुल रहवासी असांजे लसबेले बलोचिस्तान सां ताल्लुक़ु रखे थो, मोहतरम सिकंदर अली दोदो। मोहतरम सिकंदर अली दोदे खे अॼोके असांजे सिंध जी सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ॾियूं था। सिकंदर साईं वॾी महिरबानी, अव्हां कनायो पिया। मोहतरम एजाज़ अनवर लाशारी, साईं आजिज़ अनवर लाशारी साहब अव्हां खे असीं भली कार चऊं था ऐं ईद जूं लख लख वाधायूं ॾियूं था, वॾी महिरबानी। सलमान सिंधी दोस्त लिखे थो त हक़ सिंध सोणा साईं। मोहम्मद अयूब जूणे जो असांजे सिंध जो तमामु नाले वारो ॾाहो ॾातणी बहितरीनु सुघड़ पाण खे कनाए पियो, ॿुधे पियो। मोहम्मद अयूब अव्हां जी महिरबानी, लख लाइक कुर्ब। असांजो साईं आजिज़ अनवर लाशारी लिखे थो, ज़िंदाबाद साईं। मां भली कार चवां थो सिंध जे तमामु नाले वारे शाइर ऐं सनाख़ा मोहतरम जनाब मोहम्मद नसीर नाले मिठे महेसर खे। साईं अव्हां खे भली कार सां गॾु अॼोके हिन सकाफ़ती ईद जूं लख लख मुबारकूं आहिनि। असांजे सिंधी क़ौम जो ही सकाफ़ती ॾिहाड़ो। जी दोस्तो, एकता जो ॾिहाड़ो मल्हायूं अचो, पाण इतिहादी ज़ंजीर ठाहियूं अचो। हाणे सारा सिंधी हथनि में ॾेई कुर्ब हर हिकु दिलनि में समायूं अचो। अॼु मिसाली ॿधीअ जा वचन सभु कयूं, हो जमालो संदा गीत ॻायूं अचो। हर शहर मां पिरी छो न रैलियूं कढूं, घर घिटियूं ख़ूब पंहिंजा सजायूं अचो। मोहब्बतनि खे ॾियूं दिलि में जायूं सदा, नफ़रतुनि खे सरासर भॼायूं अचो। पाए अजरक ऐं टोपी सिंधी सभु सॼण पंहिंजी जग में सकाफ़त वधायूं अचो। हिकु सकाफ़त सिंधी ॿी सिंधी क़ौम खे पाण पंहिंजो जहां में मञायूं अचो। हिकु थियूं गॾु हुजूं, ॻाल्हि ॿी ना ॿुधूं, सोच पंहिंजी इहा ई बणायूं अचो। ॻाल्हि आदिल लिखी आहे बिल्कुलु सची, कुझु अमल उन ते गॾिजी करायूं अचो। मोहतरम डॉक्टर अल्ताफ़ लाशारी खे हिन सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं ॾियां थो, पाण कनाइनि पिया, असां सां गॾु आहिनि असांजे ख़ासि प्रोग्राम सकाफ़ती हवाले सां हिन आलमी उताक में।
मां दिलि जे गहराइनि सां भली कार चवंदे मुबारक ॾियां थो असांजे इल्मु अदब रात ऐं राहप जे तमामु निराले नाम मोहतरम जनाब साईं आबिद महेसर खे सजण अवां खे बि भली कार चऊं था ऐं भली कार सां गॾोगॾु सकाफ़ती ॾिहाड़े जी मुबारक पेश कजे थी। सिंध जी सुहिणी सकाफ़त पाण खे प्यारी सकाफ़त सूंह वारी सिंध आहे ज़िंदगी सारी सकाफ़त पाए टोपी ओढ़ अजरक घोट सुहिणो थी पई तूं पाए टोपी ओढ़ अजरक घोट सुहिणो थी पई तूं ॻोठ तोड़े शहर में आ सिंध जी जारी सकाफ़त। मच ते थींदी कचहरी रात गॾिबा ॾात वारा मच ते थींदी कचहरी रात गॾिबा ॾात वारा शेर ॿुधबा राग थींदो रूह रंग वारी सकाफ़त क़ौम जी आहे सुञाणप थो चवां मुहंदड़ो बि क़ौम जी आहे सुञाणप थो चवां मुहंदड़ो बि शाद ऐं आबाद सिंधी आ सदा हारी सकाफ़त सिंध जी सुहिणी सकाफ़त पाण खे प्यारी सकाफ़त। क़ौम जी आहे सुञाणप थो चवां मुहंदड़ो बि शाद ऐं आबाद सिंधी आ सदा हारी सकाफ़त हार ऐं सिंगार गॾिजी कनि पयूं कीअं शौक़ सां कुल हार ऐं सिंगार गॾिजी कनि पयूं कीअं शौक़ सां कुल सोन जा ज़ेवर सजाए थी रखे नारी सकाफ़त। मां सॼी क़ौम खे सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं लौंग मला पाण खे कनाए पियो ऐं सकाफ़ती ॾिहाड़े जे हिन ख़ासि प्रोग्राम आलमी उताक में मोहतरम लौंग मला अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ॾियूं था इन उमेद सां त अॼु अव्हां पंहिंजी सकाफ़ती ईद खे सकाफ़ती रंगनि सां मल्हाईंदा। सिंध सिंधी वाखाण वारा ॻाल्हि कहिड़ी ॿुधायां दोस्तो अजरक ओढ़े उकीर मां सिंधी टोपी पायां दोस्तो सिंध जे वाहन में तुड़गां सिंध जे खेतनि में ड्रोड़ां गीत पंहिंजे देस जा मां छो न ॻायां दोस्तो। मोहतरम मुर्तज़ा चांडे खे सकाफ़ती ॾींहं जूं मुबारकूं ॾींदे भली कार चऊं था वरी महिरबानी असांजो मोहतरम दोस्त साईं आबिद महेसर। असांजो मोहतरम दोस्त आबिद महेसर साहब लिखे थो अस्सलाम वालेकुम मदाजिज़ पूरी संगत खे ऐं दिलि जे गहराइनि सां पूरी सिंध वासियुनि खे सिंध सकाफ़त जो ॾिहाड़ो उन जूं लख लख वाधायूं ख़ुशि हुजो आबाद हुजो। वॾी महिरबानी अव्हां जूं आलमी ओताक जे ज़रिए सां इहे मुबारकूं ॾेह ऐं परॾेह जे सभिनी सॼणनि ताईं पहुची चुकियूं आहिनि। वॾी महिरबानी लख लाइक किरोड़ कुर्ब प्रोग्राम आलमी उताक जो असली रंग हींअर खणी हलूं था अवां सभिनी सॼणनि सां। जी दोस्तो अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक अॼोको ख़ासि प्रोग्राम आहे सकाफ़ती ईद जे हवाले सां ऐं हीअ सकाफ़ती ईद असांजी अवां जी सभिनी जी पंहिंजी ईद आहे। पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ असां मां ख़ादिम अहले सुन्नत दोस्त खे आलमी ओताक में भली कार चवां थो अली मुराद लाशारी साहब अवां असांखे कनायो पिया अवां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। वॾी महिरबानी
असांजो मोहतरम दोस्त चांडियो मुर्तज़ा पाण सां गॾु आहे, लिखनि था बहितरीन प्रोग्राम साईं आजिद रहमतुल्लाह साहब। अॼु जी हिन ईद वारे ॾींहं जूं सभिनी खे वाधायूं हुजनि। वॾी महिरबानी मुर्तज़ा चांडिया, अव्हां समेत अव्हांजे सभिनी सिंधी सॼणनि दोस्तनि पिरी प्यारनि दिलि वारनि खे अॼोके हिन सकाफ़ती ईद जूं मुबारकूं हुजनि। जी दोस्तो, हिकु पल अॻिते वधाईंदे हलूं था सुराई साज़ ॾांहुं। मूंखे इहा उमेदु आहे त तव्हां सॼण असांजे हिन अॼोके ख़ासि प्रोग्राम सकाफ़ती ॾिहाड़े जे आलमी उताक में असां सां गॾु हूंदा ऐं पंहिंजे मुहबत भरियनि मैसेजनि सां शामिलु हूंदा असां सां। जी दोस्तो, आपदा परवीन जो ख़ूबसूरत आलाप अवां ताईं पहुचायूं था। वाहिद बख़्श सारे खे हिन सकाफ़ती प्रोग्राम में भलीकार चवां थो। फ़कीर इम्तियाज़ अवां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ऐं भलीकार। असांजे सिंध जे तमामु ॾाहे मुर्शिद लतीफ़ जे पारखो मोहतरम साईं उस्ताद लिगारी खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ऐं आलमी उताक में भलीकार। वाह वाह। सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं, सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं। सुखिया हूंदा सिंध में, सुखिया हूंदा सिंध में, थींदियूं तिन जूं सोलियूं। सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं, सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं। सुखिया हूंदा सिंध में, सुखिया हूंदा सिंध में, थींदियूं तिन जूं सोलियूं। सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं, सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं। वाह 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 वाह। दरिया खान दूल्हे दो दे पारा, हटा कोन पोते सूर्य मर्द सारा। घोड़े जान सिंधु तां थिया से सुभारा, घोड़े जान सिंधु तां थिया से सुभारा। मुड़िया कोन कॾहिं, मुड़िया कोन कॾहिं, साम्हूं ॾिसी गोलियूं। सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं, सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं। सुखिया हूंदा सिंध में, सुखिया हूंदा सिंध में, थींदियूं तिन जूं सोलियूं। सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं, सोना माण्हू सिंध जा सोनियूं तिन जूं ॿोलियूं।
असांजो मोहतरम दोस्त आबिद मैसर लिखे पियो, सिंधी अजरक सिंधी क़ौम खे मुबारक। वणन मुंहिंजे दिल खे मारू माण्हू सारा, वणन मुंहिंजे दिल खे मारू माण्हू सारा, ॾुध खीर ते था कनि जे गुज़ारा, पोखे पोख पंहिंजी कन पोइला बारा, पोखे पोख पंहिंजी कन पोइला बारा, कती थधिय काहिने कती थधिय काहिने तोड़े लगन झोलू, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुखिया हूंदा सिंध में सुखिया हूंदा सिंध में थींदियूं तिन जूं सौलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं। मोहतरम फ़कीर इम्तियाज़ मीरानी लिखे थो, आजिज़ बा हक़ मौजूद सकाफ़ती ईद जूं वाधायूं मदीने पाक खां, वाह वाह लख लख वाधायूं भले पार खां, अवां खे बि मुबारकूं हुजनि सजण, लख लाइक किरोड़ कुर्ब। तंहिंखां जान ॾींदा जंहिंसां रखनि यारी, ओ तंहिंखां जान ॾींदा जंहिंसां रखनि यारी, भले सारी दुनिया थिए तिन जी मारी, मरी वेंदा तंहिंसां कंदा न गदारी, मरी वेंदा तंहिंसां कंदा न गदारी, नंढे हूंदे तिन खे नंढे हूंदे तिन खे ॾिनियूं अमर लोलूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुखिया हूंदा सिंध में सुखिया हूंदा सिंध में थींदियूं तिन जूं सौलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं। मोहतरम सदाम लाशारी खे आलमी ओताक में भलीकार चऊं था, सऊदी अरब जिद्दे मां पाण खे ॿुधनि पिया, मोहम्मद ख़ान सरवरी पंहिंजो तमामु बहितरीन लेखारी बहितरीन सुघड़, वॾी महिरबानी साईं, अव्हां खे सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं ऐं प्रोग्राम आलमी ओताक में भलीकार। असीं सिंधी माण्हू ओ सिधा सादा आहियूं, असीं सिंधी माण्हू घर आए खे सम्झूं पंहिंजे दिल जो राणो, दगा तो खो अफ़ज़ल असीं कोन ॼाणूं, दगा तो खो अफ़ज़ल असीं कोन ॼाणूं, जजो जेको जियो चए जजो जेको जियो चए तंहिंखे असीं ॻोल्हियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं सिंध जूं ॿोलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं, सुखिया हूंदा सिंध में सुखिया हूंदा सिंध में थींदियूं तिन जूं सौलियूं, सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं सुण माण्हू सिंध जा सुणियूं तिन जूं ॿोलियूं। मोहतरमा आबदा परवीन जे ख़ूबसूरत आलाप खे अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायोसीं, इन उमेद सां तव्हां सजण प्रोग्राम में गॾु हूंदा। अव्हां ॿुधी रहिया आहियो ख़ासि प्रोग्राम सकाफ़ती ईद जो आलमी ओताक। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, ऐं सोशल मीडिया जूं सभु सहूलियतूं अव्हां ताईं पहुचाइण में मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। मोहतरम लौंग मल्लाह लिखे थो, बहितरीन साईं ज़िक्र कयां पियो सुबुह शाम सिंध तुंहिंजो, हर वक़्तु चपनि ते आहे नाम सिंध तुंहिंजो, मुंहिंजूं सोचूं सभु ऐं वीचार सभई, मुंहिंजो हर हिकु गीत कलाम सिंध तुंहिंजो। वाह वाह लौंग मल्लाह, वॾी महिरबानी। असांजो दोस्त फ़कीर इम्तियाज़ मीरानी लिखे थो, साईं हाजी माजिद हुसैन तरफ़ां सकाफ़ती ईद जूं वाधायूं ऐं हक़ मौजूद चवनि था, बा वॾी महिरबानी, लख मुबारकूं ख़ैर मुबारकूं
सदा मौजूद वरी मेहरबानी अवां सोने भले पार मदीने मां असां सां गॾु आहियो। मोहम्मद हलीम गिलाल पाण खे कनाइनि पिया, वरी मेहरबानी साईं। लुकमान डी मुतवा पाण खे कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया खां ॿुधनि पिया। लुकमान डी मुतवा अवां खे प्रोग्राम आलमी उताक में भली कार चऊं था, लख लाइक किरोड़ कुर्ब। वरी मेहरबानी अवां जी। चांडियो मुर्तज़ा असांजो मोहतरम दोस्त लिखे थो त मोहतरम आजिज़ साहब, सच पुछो तव्हांजो सकाफ़ती ॾींहं खे उजागर करण वारो हीउ अंदाज़ ॾाढो वणियो। आलमी उताक ज़रिए सॼे आलम में रहंदड़ सिंधियुनि खे खोड़ सारियूं वाधायूं। पर हिकु ॻाल्हि जो वधि में वधि ख़्यालु रखियो वञे त असीं अमुन पसंदि माण्हू आहियूं ऐं सॼी इंसानियत जा ख़ैर ख़्वाह आहियूं। उन करे सभिनी क़ौमुनि जी सकाफ़त जो एतिराम कंदे असीं हीउ ॾींहुं मल्हायूं था। बिल्कुलु सजण, अवां जूं ॻाल्हियूं हक़ीक़त भरियूं। अवां जे इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां। मोहतरम रईस लाशारी, अवां खे भली कार ऐं सकाफ़ती ॾींहं जूं मुबारकूं ॾियूं था। अवां सलाम चओ पिया। वालेकुम सलाम। वरी महिरबानी, किरोड़ कुर्ब अवां जा। जी दोस्तो, सिंधी टोपी अजरक पायूं, हिक ॿिए खे पोइ गले लॻायूं, एको ॿधी कयूं पाण में हरदम, सिंध धरती सां वाइदो निभायूं, कीनो बुग़्ज़ कढी सभु दिलि मां, साथ जो हिक ॿिए ॾे हथ वधायूं, नंढड़ा वॾड़ा सिंधी सारा अजरक टोपी जो शान वधायूं। मारू मुंहिंजा सुखिया रहनि शल, मारू मुंहिंजा सुखिया रहनि शल, ख़ुशहाली जा नग़मा ॻायूं, शाहीन अजरक जे रंगनि सां सिंध धरती खे रंगीन बणायूं। मोहतरम ग़ुलाम सिद्दीक़ गाॾी खे प्रोग्राम आलमी उताक में भली कार चऊं था। वरी महिरबानी। मां इंतिहाई थोराइतो आहियां असांजे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे मरकज़ी सरपरस्त आला इल्म अदब लतीफ़ियात ऐं लोक अदब जे तमामु वॾे पारखू मोहतरम साईं डॉक्टर कमाल जामणे साहब जो। साईं डॉक्टर साहब, अवां जो मोहबत भरियो मैसेज, प्यार भरियो पैगाम सभिनी खे मुबारकूं, ख़ैर मुबारकूं असांजे तरफ़ां ऐं ॾेही परॾेही पिरीं जेकी बि ॿुधी रहिया आहिनि। हीउ प्रोग्राम आलमी उताक जे ज़रिए सां अवां खे बि अॼोके सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं हुजनि। सिंधी भाइरो जागो हाणे, अजरक टोपी पायो हाणे, वेल सुम्हण जी कान्हे यारो, दौर नओं आयो हाणे, पंहिंजी सकाफ़त खे यारो ख़ुशीअ वचां अपनायो हाणे। मां मोहतरम साईं सागर आलमाणी असांजे इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो तमामु बहितरीनु पारखू, उनखे भली कार चवां थो। साईं, अव्हां खे अॼोके सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं हुजनि। अॼोकी असांजी सिंधी टोपी अजरक पग पहिरण जो सकाफ़ती ॾिहाड़ो, सकाफ़ती ईद आहे। अवां आलमी उताक में शामिल थिया आहियो, अव्हां जी महिरबानी, लख लाइक कुर्ब। दुश्मन दूर सभई थी वेंदा, पंहिंजो पाण मञायो हाणे, सभु विसारे ज़ाती मसइला, सिंध सां नातो लायो हाणे, महिनत महिनत रुगो बसि महिनत, सिंध खे अमीर ताईं पुॼायो हाणे, सिंधी भाइरो जागो हाणे, अजरक टोपी पायो हाणे। मोहतरम ग़ुलाम सिद्दीक़ गाॾी ही सलाम चवनि था। वालेकुम सलाम। इरफ़ान जान ताहिरी असांखे कनाइनि पिया। इरफ़ान जान, अव्हां जी महिरबानी, लख लाइक किरोड़ कुर्ब। वॾी महिरबानी। मुंहिंजो मोहतरम भाउ गुलज़ार लाशारी पाण खे सऊदी अरब जिद्दा खां ॿुधे पियो। वॾी महिरबानी गुलज़ार, अव्हां खे भली कार चऊं था ऐं अॼोके हिन सकाफ़ती ईद ते अव्हां खे लख लख मुबारकूं ॾिजनि थियूं। असांजी सकाफ़ती ईद सिंधी क़ौम जी ईद आहे ऐं यकीनन ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। असीं जॾहिं पंहिंजो अजरक, पंहिंजी पग, पंहिंजो वेस पंहिंजे लिङनि ते ओढे ॿाहिरि निकिरूं था त ॾेही परॾेही सॼी क़ौम खे ख़बर पवे थी त अॼु का क़ौम आहे सिंधी जेका सदियूं साल पुराणी आहे, जेका सिंध जी वारिस आहे।
उन क़ौम जो सकाफ़ती ॾिहाड़ो आहे। मोहतरम दोस्त, आबिद महेसर चवे थो, मूं तव्हां ॾे सिंध बाबति पंहिंजा बैत मोकिलिया मैसेंजर ते जे प्रोग्राम में शामिलु कंदा त कुर्ब अदा। जीअं था कोशिशि कयूं था तव्हां जा उहे बैत असीं शामिलु करे सघूं। असांजो मोहतरम साईं सागर आलमानी साहब लिखे थो, सिंध जी सकाफ़त ज़िंदाबाद, पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी क़ौम खे वाधायूं। साईं आलमी उताक जे ज़रिए सां पूरी सिंधी क़ौम ॾेही परॾेही ताईं अव्हां जा ही सलाम पहुची चुका। नथू तोगाणी साहब, अव्हां असांखे कनायो पिया, वॾी महिरबानी। सभ खां पहिरीं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं वाधायूं। असांजो मोहतरम इरफान जान ताहिरी चवे थो, अस्सलाम वालेकुम, अव्हां खे बि तमामु घणियूं मुबारकूं, बाख़ैर मुबारकूं, वरी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब अव्हां जा। असांजे मोहतरम दोस्त आबिद महेसर जूं वॾियूं महिरबानियूं। असांजे आलमी उताक जो हमेशह महिमान हूंदो आहे ऐं पंहिंजा प्यार भरिया पैगाम असां ॾे मोकिले शामिलु हूंदो आहे। इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े गुजरात खां असांजा सिंधी सजण पाण खे ॿुधनि पिया। सभ खां पहिरीं मोहतरम अली मोहम्मद मुतवा साहब, अव्हां खे अॼोके सिंधी क़ौम जे सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं। ऐं उन सां गॾोगॾु सजण मां अव्हां खे ॿुधायां त अॼोको ही आलमी उताक लोक अदब सिलसिले जो ख़ासि प्रोग्राम जेको असां सकाफ़ती ॾींहं ते करे रहिया आहियूं। जी सजना, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। हिन पल असां ऐं अवां पंहिंजे धरती, पंहिंजी सकाफ़त जो ज़िक्र करे रहिया आहियूं। ऐं अॼोको आलमी उताक ख़ासि करे अॼोके असांजे सकाफ़ती ईद जे हवाले सां आहे, जेको अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। असांजो मोहतरम दोस्त आबिद महेसर लिखे थो त सिंध भिटाईअ जी बस्ती, सिंध सचल साण, सिंध कलंदर जी नगरी, सिंध बुज़ुर्गनि खाण, सोनी धरती सिंध जी झूमे जित मेहरान, कंदो परवर पाण सरहो सदा सिंध खे। वाह वाह, सिंध सिंधियुनि हाणी, सिंध सिंधियुनि साण, सिंधी माण्हू सूर्य कंहिंजी न कढनि काण, सिंधी माण्हू सुहिणा अजरक संदन सुञाण, कंदो परवर पाण सरहो सदा सिंध खे। जी मोहतरम आबिद साईं, अव्हां अञा बि मोहबत भरे मैसेज में बैत लिखियो आहे त मिठो पाणी सिंध जो हित मौजुनि सां महिराण, सुठो फ़सुल सिंध जो धरती हीअ सुरहाण, सारी सिंध सुहारी मुंहिंजी सारी हीरन खाण, कंदो परवर पाण सुरहो सदा सिंध खे। आबिद अंजुम महेसर, वॾी महिरबानी। जी मोहतरम अली मोहम्मद मुतवा साहब, अव्हां जो मोहबत भरियो मैसेज असां ताईं पहुची वियो ऐं अव्हां खे असां पहिरीं बि सकाफ़ती ईद जूं मुबारकूं ॾेई चुका आहियूं। ऐं असांजो मोहतरम दोस्त अली मोहम्मद मुतवा लिखे थो, इंडिया गुजरात कच्छ भुज ॻोठ फुलाई खां अली मोहम्मद मुतवा, प्रोग्राम ज़बरदस्त अदा। सभिनी सिंध वासियुनि खे मुंहिंजे तरफ़ां एकता ॾींहं जूं लख लख वाधायूं। वॾी महिरबानी अली मोहम्मद, अव्हां जूं वाधायूं। प्रोग्राम आलमी उताक जे ज़रिए ॾेही परॾेही पिरनि ताईं पहुचायूंसीं। मोहतरम मोहम्मद बख्श मलिक, अव्हां खे भली कार चऊं था, वॾी महिरबानी। अव्हां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु आहियो ऐं कनायो पिया प्रोग्राम आलमी उताक खे। नूर मोहम्मद जोयो साहब पाण खे कनाए पियो, ॿुधे पियो, असां सां गॾु आहे। मोहतरम नूर मोहम्मद, अव्हां खे
सभ खां पहिरीं सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक, उन खां पोइ प्रोग्राम आलमी उताक में भली कार। मोहतरम भाउ नूर मोहम्मद जोयो पाण खे सन खां ॿुधे पियो, वॾी महिरबानी लख लाइक। मोहतरम सरफराज़ भुट्टो असांजे इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो तमामु निरालो नाम प्रोफेसर साईं असदुल्ला भुट्टो साहिबु, उन जा साहिबज़ादा तमामु इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सिंधड़ी सकाफ़त सां प्यार करण वारा मोहतरम सरफराज़ भुट्टो साहिबु, सभ खां पहिरीं असां अव्हांखे सिंधी क़ौम जे तरफ़ खां सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। उन खां पोइ अव्हांखे अॼोके हिन प्रोग्राम ख़ासि प्रोग्राम आलमी उताक में भली कार। सिंध जी टोपी सकाफ़त आहे, सिंधी क़ौम जी शनाख़त आहे। टोपी ताज मिसिल था भायूं, एॾी उन सां चाहत आहे। साईं सागर अव्हांजी ख़ूबसूरत टोपी मूंखे नज़र अचे पई ऐं ही शेर अव्हां जे नाव कयां थो। सिंध जी टोपी सकाफ़त आहे, सिंधी क़ौम जी शनाख़त आहे। टोपी ताज मिसिल था भायूं, एॾी उन सां चाहत आहे। बालक वॾड़ा बुढ़ड़ा पाइनि, ॻाल्हि उन्हीअ में सदाकत आहे। शान वधे थो, मान मिले थो, पंहिंजी टोपी इज़त आहे। टोपी मथे ते अजरक कुल्हनि ते, सिंधी माण्हू ख़ुशकिस्मत आहे। KTN कावश खे जस आहे, सिंधी मीडिया खे जस आहे, जंहिं अहिड़ी कई जसारत आहे। टोपी अजरक सिंध जो कल्चर, उन ते सड़ंदड़ बदनीयत आहे। अजरक टोपी कुहाड़ी कोडर, सभिनी सां आदिल खे उल्फत आहे। मोहतरम रईस सनाउल्लाह लाशारी साहिबु, सभ खां पहिरीं अव्हांखे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ऐं उन खां पोइ अव्हांखे असांजे हिन ख़ासि प्रोग्राम अॼोके सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। वॾी महिरबानी अव्हां पंहिंजो वक़्तु कढी असांजे हिन प्रोग्राम आलमी उताक में असां सां शामिल आहियो। भली कार चवां थो। मोहतरम फयाज़ अहमद बबर साहिबु असांखे कनाइनि पिया, ॿुधनि पिया प्रोग्राम आलमी उताक में। फयाज़ साईं अव्हांखे सभ खां पहिरीं सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं, वाधायूं ऐं प्रोग्राम आलमी उताक में भली कार। मोहब्बत मान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। मोहब्बत मान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। शराफ़त शान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। बड़नि जी छांव में बैठक अॾियल झरझंग ओताकूं, बड़नि जी छांव में बैठक अॾियल झरझंग ओताकूं। मिठो महिमान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। जिते झूंगार झांगियुनि जी कचहरियूं कुर्ब वारनि जूं, जिते झूंगार झांगियुनि जी कचहरियूं कुर्ब वारनि जूं। चौरो चौगान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। मथे जो ताज आहे टोपी, हिफ़ाज़त लाइ कुहाड़ी आहे। मथे जो ताज आहे टोपी, हिफ़ाज़त लाइ कुहाड़ी आहे। न को नुक़सान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। चुनी अजरक मथां आहे चिटियल हर रंग चाहत जो। चुनी अजरक मथां आहे चिटियल हर रंग चाहत जो। दुनिया हैरान आजे में सकाफ़त सां असांजी आहे। वधेवी जे ज़माने में असांजी ही लुंगी लोई, वधेवी जे ज़माने में असांजी ही लुंगी लोई। घणो इम्कान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। सजण लाइ जीअ में जायूं खुलियल आगुर ऐं ओताकूं, सजण लाइ जीअ में जायूं खुलियल आगुर ऐं ओताकूं। कुधे लाइ कान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। असांखे ही फ़ख़ुरु आहे रहियो आदम ॿिया सिंध में। असांखे ही फ़ख़ुरु आहे रहियो आदम ॿिया सिंध में। वधियो इंसान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे।
मल्हायूं अज़्म अरडे सां, मल्हायूं अज़्म अरडे सां, ॾिहाड़ो एकता वारो, ॿुढो बि जवान आ जंहिंमें सकाफ़त सां असांजी आ। विसारे दुश्मनियूं पंहिंजूं अमुन जा गीत झूंगारियूं, विसारे दुश्मनियूं पंहिंजूं अमुन जा गीत झूंगारियूं, इहो ऐलान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। हक़ीक़त में भलो बहितर हयाती खे गुज़ारण जो, हक़ीक़त में भलो बहितर हयाती खे गुज़ारण जो सॼो सामान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। अदावत साड़ नफ़रत जो, कुदूरत कूड़ कुल्फ़त जो, दवा दरमान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। चिटी थिए चओ ॾिसाउनि में, सुखी थिए सिंध शल सारी, चिटी थिए चओ ॾिसाउनि में, सुखी थिए सिंध शल सारी। क़मर जिंद जान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। मुहबत मान आहे जंहिंमें सकाफ़त सां असांजी आहे। कमरदीन कमर खोसो असांजे सिंध जो तमामु भलोड़ लोक शाइर, असांजे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद ज़िले शिकारपुर जो सदर, उन जूं ख़ूबसूरत सिटरूं अवां जे समातुनि ताईं प्रोग्राम आलमी ओताक में पहुचायूंसीं। इंडिया वारे कच्छ जे पटन तां असांजो मोहतरम अली मोहम्मद मुतवा साहब पंहिंजे मोहब्बत भरे मैसेज जे ज़रिए लिखे थो त सिंध जे दंगनि सां छेड़छाड़ न कर, सिंध जे दंगनि सां छेड़छाड़ न कर, अजरक टोपी जी लताड़ न कर, सभु ॾोह तुंहिंजा बख़्शे सघां थो मां, सभु ॾोह तुंहिंजा बख़्शे सघां थो मां, पर मुंहिंजी ॿोलीअ सां साड़ न कर। वाह वाह अली मोहम्मद मुतवा, ख़ूबसूरत सिटरूं अवां जूं। जी दोस्तों, सकाफ़ती ईद स्पेशल प्रोग्राम, ख़ास प्रोग्राम आलमी ओताक, मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सोशल मीडिया सहूलतकार तौरु मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। अॼु अवां जी शाइरी कमेंट में या उन खां सवाइ अवां जेको हुकुम कंदव, फरमाइश कंदव, तमन्ना ज़ाहिर कंदव, त ज़रूरु अवां जी फरमाइश ते उहो कलाम अवां जे समातुनि ताईं ज़रूरु पहुचाइण जी कोशिशि कबी। मोहतरम दोस्त अली मोहम्मद समो पाण खे कनाए पियो। सजण, सभ खां पहिरीं अवां खे सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। उन खां पोइ आलमी ओताक में भली कार चवां थो। अनीस अली बाजारी पाण खे ॿुधे पियो। अनीस अली, अवां खे सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक ऐं भली कार चवां थो। वॾी महिरबानी। अनीस अली बाजारी लिखनि था, वाह साईं वाह, जियो आमीन, वॾी महिरबानी, कुर्ब अवां जा। आबिद महेसर चए थो, वाह साईं वाह, असांजे सिंध जो तमामु बहितरीनु ॾाहो ऐं असांजे कचहरीअ जो कोडियो, कचहरीअ जो मोर, कचहरीअ जो ओताकी मुड़ुसु मोहतरम साईं सागर आलमाणी लिखे थो त शाहूकार सिंध जी शाहूकार सकाफ़त, शाहूकार तहज़ीब, शाहूकार ॿोली, सिंध अमर जी सेंध सिंगारियल सिंधूअ मेहराण जे मौजुनि सां। वाह साईं वाह। असांजो मोहतरम दोस्त नूर मोहम्मद जोयो लिखे थो त साजिद अली, रिज़वान अहमद मेमण, नांगदायो शहर सन, सिंधी अजरक टोपी आहे असांजो शान। बेशक सभु शान आहिनि, पर मुंहिंजा सजण, ओ मुंहिंजा सुहिणा सिंधी, पग बि त असांजो शान आहे, पटको बि त असांजो शान आहे। पग असीं पंहिंजे सरदार खे पाराईंदा आहियूं, पंहिंजे पगदार खे पाराईंदा आहियूं, पंहिंजे आलिम खे पाराईंदा आहियूं, पंहिंजे महिमान खे पाराईंदा आहियूं, पंहिंजे वॾे खे पाराईंदा आहियूं ऐं बहादुरी जी अलामत तौरु असीं पाण पे पग पाईंदा आहियूं। उनखे त न विसार मुंहिंजा सुहिणा। मोहतरम वाहिद बख़्श सारियो लिखे थो, वाह साईं वाह, माशाअल्लाह, वॾी महिरबानी वाहिद बख़्श। मां सभ खां पहिरीं मोहतरम साईं हाफ़िज़ अलंदे तीवणे खे अॼोके सकाफ़ती ॾिहाड़े जी मुबारक ॾियां थो
ऐं उन सां गॾोगॾु अॼोके सकाफ़ती ॾिहाड़े जी मुबारक सां ख़ासि प्रोग्राम आलमी ओताक में दिलि जी गहराइनि सां खेनि भली कार चवां थो। साईं वॾी महिरबानी, लख लाइक, किरोड़ कुर्ब। अवां लिखो पिया त सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। बेशक सिंध जे मुर्कण जो ऐं सिंध जे ख़ुशियुनि जो झूमण जो ॾींहुं आहे अॼु। मोहतरम साईं आबिद महेसर साहब लिखे थो, सिंध जरके पई, सिंध मुर्के पई, सिंध जिंदाबाद। मोहतरम मुख्तार रिंद साहब, सभ खां पहिरीं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। उन खां पोइ आलमी ओताक में भली कार। हाजी वहीद अली कसर पाण खे ॿुधनि पिया। हाजी वहीद अली, अव्हां खे सभ खां पहिरीं अॼोके सिंधी क़ौम जो सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। उन सां गॾोगॾु अव्हां खे अॼोके हिन ख़ासि प्रोग्राम आलमी ओताक में भली कार। जी दोस्तो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सोशल मीडिया जूं सभई सहूलतूं साण खणी मूंसां हिन स्टूडियो में गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। ही प्रोग्राम अव्हां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे तरफ़ां अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। सिंध जो शान ऐं मान वधायो, सिंधी टोपी अजरक पायो। टोपी अजरक सुञाणप जी, रखो सकाफ़त पाण पंहिंजी, फ़ख़ुर सां था सिंधी सॾायो। सिंधी टोपी अजरक पटको पायो। टोपी अजरक लिबास प्यारो, हर सिंधी खे ठहे थो यारो। गॾिजी सॾिजी पाण मल्हायो, सिंधी टोपी अजरक पटको पायो। टोपी अजरक खे आ इज़त, सिंध सां पंहिंजी आहे मुहबत। वठी पाइण में देर न लायो, सिंधी टोपी अजरक पटको पायो। अजरक ओढ़े घुमंदा रहिजो, सिंध जो नक्शो ॾिसंदा रहिजो। दीवारुनि ते बि लतीफ़ लिखरायो, सिंधी टोपी अजरक पटको पायो। सिंध जो शान ऐं मान वधायो, सिंधी टोपी अजरक पटको पायो। जी सजण, मां थोराइतो आहियां मोहतरम शहबाज़ अली शोरे जो। हींअर हिन वक़्तु पाण खे कनाए पियो, ॿुधे पियो। शहबाज़ अली, अव्हां खे प्रोग्राम में भली कार चवां थो। वरी महिरबानी। सभ खां पहिरीं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं हुजनि ऐं उन खां पोइ असांजे हिन ख़ासि प्रोग्राम में अव्हां खे भली कार आलमी ओताक में। यकीनन अॼु असांजा सिंधी जॾहिं पग पहिरे, टोपी पाए, अजरक पाए ऐं रोडनि ते निकिरंदा, रक़्स कंदा, त उहे असांजा सिंधी सॼण मोर वांगुरु टिलंदा। कीअं मोर वांगुरु टिलंदा? अचो त लोक सकाफ़ती प्रोग्राम में अव्हां जे लाइ सुहिणो लोकगीत पहुचायूं था अव्हां जे समाअतुनि ताईं। इन उमेद सां त अव्हां पंहिंजा मोहबत भरिया मैसेज असां सां गॾु रखंदा ऐं मोरनि वांगुरु हमेशह टिलंदा रहंदा। जी सजण, मां भली कार चवां थो। मोहतरम जमाली ख़ादिम हुसैन, जोखियो नईम, दीदार अली कलोड़ो, सभ खां पहिरीं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। उन खां पोइ अॼोके ख़ासि प्रोग्राम आलमी ओताक में अव्हां खे भली कार।
पंहिंजी मोकिले सघो था सकाफ़ती शाइरी ऐं करे सघो था कंहिं लोक गीत कंहिं क़ौमी कलाम जी फरमाइश। जी दोस्तों, हिकु भेरो अव्हांखे भलीकार प्रोग्राम आलमी उताक में आलमी उताक सकाफ़ती दिहाड़े जो ख़ासि प्रोग्राम अव्हां ॿुधी रहिया आहियो। ऐं हिन सॼे प्रोग्राम में अव्हां जे लाइ अॼोके सकाफ़ती ईद जे हवाले सां कचहरी शामिलु कंदासीं, लोकगीत ऐं क़ौमी कलाम शामिलु हूंदा। इन उमेद सां तव्हांजा मोहबत भरिया मैसेज शामिलु हूंदा असां सां, इन उमेद सां त अव्हां असां सां गॾु हूंदा। अॼोके हिन प्रोग्राम में मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। टोपी अजरक प्यारा सिंध जो शान आहे, टोपी अजरक प्यारा सिंध जो शान आहे, सिंध जो शान आहे, सिंध जो मान आहे। पग पाए सूहन सरदार सिंध जा, पग पाए सूहन सरदार सिंध जा, कोडर कुहाड़ी संभारनि था पंहिंजा, शहपर पंहिंजा वटे ॼण को ख़ान आहे। टोपी अजरक प्यारा सिंध जो शान आहे, सिंध जो शान आहे, सिंध जो मान आहे। धरती खे था सिंधी पंहिंजो भाइनि, धरती खे था सिंधी पंहिंजो भाइनि, बनियूं ॿारहा पिया हर हर ठाहिनि, खेड़े खे त बनियूं सो त जवान आहे। टोपी अजरक प्यारा सिंध जो शान आहे, सिंध जो शान आहे, सिंध जो मान आहे। सिकंदर उनड़ जी शाइरी आहे, चवे थो त सिकंदर उनड़ चवे दिलेर सिंधी दोदा, होशू हेमो सिंधी सड़जनि था जोदा, बांहनि जा ही हार सिंध जो, बाहुनि जा ही हार सिंध जो निशान आहे। टोपी अजरक प्यारा सिंध जो शान आहे, सिंध जो शान आहे, सिंध जो मान आहे। जी दोस्तों, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक। मां आहियां अव्हांजो मेज़बान ऐं पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां गॾु आहे सोशल मीडिया जूं सभु सहूलियतूं खणी मोहम्मद अज़हर लाशारी। अॼोको ही प्रोग्राम सिंधी क़ौम खे सकाफ़ती दिहाड़ो मुबारक ॾियण जे लाइ असां ख़ासि कयो आहे ऐं हिन में असां सिंधी सकाफ़ती शाइरी ऐं क़ौमी कलाम ऐं लोकगीत शामिलु करे रहिया आहियूं। अव्हांजा मोहबत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम असांजे प्रोग्राम खे तमामु चार चंड लॻाईंदा। सिंध जो क़दीमी लोकगीत, सॼी दुनिया जे सिंधियुनि जे नाव
असगर खोसे जा आलाप अवां जे समाअतुनि ताईं। ओ मुझो जमालो जतन सां, मुझो जमालो आ सिंध सां, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। असांखे सिंध ते ॾाढो नाज़ आ, ओ जमालो ही सिंध समूरी सचो आ। ओ जमालो सिंधी माण्हू से बता ऐं महिमान नवाज़ अथई, माखी जहिड़ी तिन जी ॿोली कोयल जा आवाज़ अथई, मुंहिंजी सिंधू धरतीअ ते कुदरत जो बि राज़ अथई। जेके साओ लकुड़ हथ में, जेके सोनी मुंडी चीच में, ओ मुंहिंजो जमालो जतन सां, मुंहिंजो जमालो आ सिंध सां, हीअ सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। मोहतरम फारूक सुमरो पाण खे कनाए पियो। सजणवा खे आलमी वताक में भली कार चऊं था ऐं सकाफ़ती ॾियारे जी मुबारक पेश कयूं था। अगर असांजा प्यार भरिया ई मोहबत वारा ॻोठ अथई, ओ मुंहिंजा मिठा माण्हू लाड़ जा, ओ मुंहिंजा सुहिणा माण्हू उतर जा। मोहतरम रज़ाक जे समा अवां खे भली कार चऊं था। सकाफ़ती ॾियारे जो मुबारकूं। राजा शोरो पाण खे कासमाबाद हैदराबाद ॻोठ करण खान शोरो खां ॿुधे पियो। राजा शोरो खे असां सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं ॾियूं था ऐं आलमी उताक प्रोग्राम में भली कार। लतीफ जो सॼी दुनिया जे नक्शे में सिंध सोन जी झिलकी सॾिजे थी, सिंध जे जोधन जी दिलेरी तारीख़ुनि में लिखिजे थी, सिंध जी बनियुनि में हारनि जी महिनत साफ़ ॾिसिजे थी। ओ जेको सखर वारी पुल ते, जेको मोरे वारी पुल ते, ओ मुंहिंजो जमालो जतन सां, मुंहिंजो जमालो आ सिंध सां, हीअ सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। मां सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ऐं लोक अदब जे पारखू मोहतरम साईं डॉक्टर अली अकबर असीर कुरैशी खे आलमी उताक में भली कार सकाफ़ती ॾियारे जूं साईं अवां खे लख लख मुबारकूं। हिदायत कुरैशी अवां खे भली कार ऐं सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं। मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां, जंहिंजा वार गुंडीदार ला, मुंहिंजो जमालो सिंधियुनि सां, मुंहिंजो चांदी आज़ाद में, ओ मुंहिंजो जमालो जतन सां, मुंहिंजो जमालो आ सिंध सां, हीअ सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। जी दोस्तों, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अवां जे लाइ सिंध सुगर लोक अदब तंज़ीम सलाद जे सहकार सां अवां जे समाअतुनि ताईं पहुचाईंदा आहियूं ऐं अवां कंदा आहियो पंहिंजा मोहबत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम। मोहबत भरिया मैसेज अॼु सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मोकिले सघो था, या का फरमाइश करे सघो था कंहिं क़ौमी गीत लोक गीत या कंहिं क़ौमी कलाम जी। उनखे इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं ज़रूरु उनजो पूरा कबो। सिंध जो शान ऐं मान वधायो, सिंधी टोपी अजरक पटको पायो। सिंध जो शान ऐं मान वधायो, सिंधी टोपी अजरक पटको पायो। टोपी अजरक सुञाणप जी, रखो सकाफ़त पाण जी, फ़ख़ुर सां था सिंधी सॾायो। सिंधी टोपी अजरक पटको पायो।
टोपी अजरक लिबास प्यारो हर सिंधी खे ठहे थो यारो गॾिजी सॾिजी पाण मल्हायो सिंधी टोपी अजरक पटको पायो। टोपी अजरक खे आ इज़त सिंध सां पंहिंजी आहे मोहबत वठी पाइण में देरि न लायो सिंधी टोपी अजरक पटको पायो। अजरक ओढ़े घुमंदा रहिजो सिंध जो नक्शो ॾिसंदा रहिजो दीवारुनि ते बि लतीफ़ लिखायो सिंधी टोपी अजरक पटको पायो। मोहतरम मुनवर अली भौर खे भली कार चवां थो जाम शुरे खां पाण खे कनाइनि पिया ॿुधनि पिया वॾी महिरबानी सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था उन सां गॾोगॾु सकाफ़ती ॾिहाड़े जूं अव्हां खे लख लख मुबारकूं वाधायूं ॾियूं था। हीअ असांजो अॼोको ही सकाफ़ती ॾिहाड़ो सिंधी क़ौम जी सुञाणप ऐं पंहिंजे सिंधी सकाफ़त सां मुहबत जो ॾिहाड़ो आहे। हीउ ॾिहाड़ो हिकु अज़्म जो ॾिहाड़ो आहे ऐं असीं उहो अज़्म कहिड़ो करे सघूं था उहो अहद कहिड़ो करे सघूं था। जीअं असांजे सिंध जे तमामु भलोड़ सुघड़ फ़क़ीर मोहम्मद क़ासिम कलवड़ पंहिंजे हिन ख़ूबसूरत शाइरी में असांखे सम्झायो आहे। हू चवे थो त अचो त हिकु इतिहाद बणायूं पाण कोई कुर्ब कमायूं अचो त हिकु इतिहाद बणायूं पाण में कोई कुर्ब कमायूं घर घर ही पैगाम पहुचायूं जंहिं तंहिं खेॾियूं जीअ में जायूं ज़ाती जहिड़ा ख़तमु करायूं वयल अमुन खे वापसि वरायूं अचो त हिकु इतिहाद बणायूं पाण कोई गॾिजी कुर्ब कमायूं। मोहतरम असद आफ्ताब सिंधी पाण खे कनाइनि पिया प्रोग्राम आलमी उताक में सजण सभ खां पहिरीं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। उन खां पोइ हिन प्रोग्राम आलमी उताक में अव्हां खे दिलि जे गहराइनि सां भली कार। असांजो मोहतरम दोस्त मुनवर अली भौर ताहिरी लिखे थो त अल्लाह पाक अव्हां जे इल्म अदब में इज़ाफ़ो फ़रमाए। भाउ वॾी महिरबानी लख लाइक़ कुर्ब आमीन सुमा आमीन। पर जेकॾहिं अॼोकी सकाफ़ती ईद ते पंहिंजे तरफ़ां को सकाफ़ती पैगाम मोकिलींदव त मूंखे अञा वधीक ख़ुशी थींदी ऐं प्रोग्राम खे 4 चंड लॻंदा। सऊदी अरब जिद्दे खां पाण खे ॿुधी रहियो आहे कनाए रहियो आहे मोहतरम जमालदीन भलाई। जमालदीन भलाई अव्हां खे सभ खां पहिरीं सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। उन खां पोइ प्रोग्राम आलमी उताक में भली कार। मोहतरम हाफ़िज़ तुफ़ैल अहमद नेमती सभ खां पहिरीं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ऐं उन खां पोइ प्रोग्राम आलमी उताक में भली कार चऊं था। वॾी महिरबानी ग़ुलाम नबी गबोल साहब पाण खे ॿुधनि पिया। मोहतरम ग़ुलाम नबी गबोल अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं सभ खां पहिरीं मुबारकूं। उन खां पोइ अव्हां सभिनी खे प्रोग्राम आलमी उताक में भली कार। ॻोठकरण खान शोरो कासमाबाद हैदराबाद खां आमिर हुसैन उर्फ़ दोदो शोरो पाण खे ॿुधे पियो। आमिर साईं अव्हां खे भली कार ऐं अव्हां खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं वाधायूं ॾिजनि थियूं। मूं अर्ज़ु पे कयो त अचो त हिकु इतिहाद बणायूं पाण में कोई कुर्ब कमायूं सिंधी सकाफ़त खे वरजायूं ॾाढ ज़ुल्म जूं पाड़ूं पटायूं अजरक ओढ़ियूं टोपी पायूं गीच हिते सभु सिंध जा ॻायूं अचो त हिकु इतिहाद बणायूं पाण में कोई कुर्ब कमायूं। हिन पल मां थोराइतो आहियां ऐं सभ खां पहिरीं मोहतरम जनाब इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे गोहर ऐं असांजे तमामु बहितरीन नामियारे क़ानूनदान मोहतरम साईं एडवोकेट अब्दुल मजीद मीरबर साहब खे भली कार चवां थो ऐं उन सां गॾोगॾु सकाफ़ती ॾिहाड़े जूं साईं अव्हां खे मुबारकूं हुजनि। प्रोग्राम आहे आलमी उताक ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरीफ़।
अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं, रिली चुन्नी गज आम बणायूं। अॼु 2 डिसंबर पाण गॾिजी मल्हायूं, पटके जो भी वरवरायूं, हर महफ़िल खे रंगीन बणायूं। अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं। काशी जंडरीअ ते ध्यानु लॻायूं, काशी जंडरीअ ते ध्यानु लॻायूं, एके ॿधीअ सां जग जरकायूं, कोॾी कोॾी मल महकायूं, ॾई हथ हथ में ज़ंजीर ठाहियूं। अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं। प्रोग्राम आलमी उताक में भली कार चवां थो मोहतरम सरदार न्याज़ अली तंगियाणी साहब, वरी महिरबानी अवां असांजे प्रोग्राम में शामिल आहियो। अवां खे प्रोग्राम में शामिल थियण जी भली कार सां गॾोगॾु अॼोके सिंधियुनि जी ईद, सिंधी सकाफ़ती ईद यानी सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं। असांजो मोहतरम दोस्त असद आफ्ताब सिंधी पाण खे कनाए पियो, ॿुधे पियो, गॾु आहे ऐं लिखे थो, साईं सकाफ़ती ॾींहं जूं लख लख वाधायूं, बाख़ैर मुबारकूं, अवां खे बि मुबारकूं। असांजे मोहतरम दोस्त हाजी ज़मीर हुसैन चांडियो पाण खे जॉइन कयो आहे, ॿुधनि पिया प्रोग्राम आलमी उताक। हाजी ज़मीर हुसैन सकाफ़ती ॾिहाड़े जूं अवां खे लख लख मुबारकूं। अॼोके ॾिहाड़े ते ही असांजो अवांजो सिंधी क़ौम जो ॾिहाड़ो आहे, अवां खे मुबारकूं हुजनि सकाफ़ती ॾिहाड़े जूं। ऐं प्रोग्राम आलमी उताक में भली कार हाफ़िज़ तुफ़ैल अहमद लिखनि था त ख़ैर जो मुबारकूं साईं क़िबला, वरी महिरबानी हाफ़िज़ तुफ़ैल अहमद, अवां मुंहिंजे मैसेज खे ॿुधो ऐं गॾोगॾु अवां जवाबु ॾिनो। अब्दुल ख़ालिक पाण खे ॿुधनि पिया, जामशुरे जा तमामु बहितरीनु असांजा हमदर्द हर ॾुखी दोस्त आहिनि ऐं मूंखे भली कार चवां थो अब्दुल ख़ालिक, अवां खे दिलि जे गहराइनि सां सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। जी दोस्तो, अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं, वंज वटीअ सां दिलि विंदरायूं, वेरी वतन जा मारे मञायूं, कुहाड़ी पंहिंजी सीने लायूं, पंहिंजी विखड़ी अहिड़ी वधायूं। अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं। मोहतरम हाजी ज़मीर हुसैन चांडियो लिखे थो, साईं अस्सलाम वालेकुम, मो ग़रीब जो। साईं वालेकुम अस्सलाम, ग़रीब अछो आहियो, सजण सिंधी आहियो, मुंहिंजा आका जा उम्मती आहियो, ख़ुशि नसीब आहियो। अॼु अवांजी ईद आहे, ख़ूबसूरत अवांजे चहिरे जे मथां ख़ूबसूरत टोपीअ जा निराला रंग ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। जी दोस्तो, अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं, नफ़रत कीनो मूरों मटायूं यानी ख़त्म कयूं, नफ़रत कीनो मूरों मिटायूं, कीन अमर जी थंज लॼायूं, ओताकुन ते कचहरियूं कोठायूं, जल्दी कासिम देर न लायूं। अचो त हिकु इतिहाद बणायूं, पाण में कोई कुर्ब कमायूं। हिन पल मां पंहिंजे दिलरुबा दोस्त मोहतरम जनाब शकील अहमद सारे खे प्रोग्राम आलमी उताक में भली कार चवां थो, भाउ शकील अहमद, वरी महिरबानी अवां असांजे हिन प्रोग्राम में शामिल थिया। अॼोके हिन सकाफ़ती ॾिहाड़े ते दिलि जे गहराइनि सां अवां खे सकाफ़ती ॾींहं जूं, सकाफ़ती ईद जूं लख लख मुबारकूं, किरोड़ कुर्ब। मोहतरम भाउ शकील अहमद, अवांजे नाम ही सकाफ़ती शेयर करियां थो त सिंध सुहारी आहे प्यारी, सिंधड़ी सकाफ़त आहे न्यारी, अजरक टोपी ओहञाण असांजो, अजरक शान ऐं सिंधी टोपीअ सां मान असांजो। सिंध सुहारी तॾहिं त आहे सिंधी टोपीअ में महराब नमाज़ी। टोपी अजरक शान असांजो, टोपी अजरक मान असांजो। टोपी अजरक वारा माण्हू आहिनि प्यारा प्यारा माण्हू, सही राजन राणा आहिनि, सही मोतिन दाणा आहिनि। अजरक टोप सकाफ़त पंहिंजी, टोपी अजरक राहत पंहिंजी, कंदो जो हिन सां हथ चुरांद, उन सां जारी आ वेढ़ांद।
कासिमते सां ठहिणो नाहे, गॾोणीअ सां रहणो नाहे। टोपी अजरक शान असांजो, टोपी अजरक मान असांजो। जी दोस्तों, अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक ऐं मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। सोशल मीडिया जूं सभु सहूलियतूं खणी हिन पल मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। जी दोस्तों, मूंखे ख़ुशी आहे त अव्हां मूंसां गॾु आहियो हिन सक़ाफ़ती ॾिहाड़े जे ख़ासि प्रोग्राम आलमी औताक में। आबिद लाशारी पाण खे कंदा आहिनि पिया। मोहतरम आबिद लाशारी भली कार अव्हां खे प्रोग्राम आलमी औताक में ऐं सक़ाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। जी दोस्तों, सिंधी सक़ाफ़ती रंग में असांजे बलोच सक़ाफ़त जा हे ख़ूबसूरत आलाप बि अव्हां ताईं पहुचायूं पिया। लगाने नाना ओ दूती लगाने नाना ओ आज तफक्कने ट्रानना ओ आज तफक्कने बामना ओ जीजी वो जीजी साकना ओ से कुम मारा जाकना ओ जीजी वो जीजी मंदरी पर ईच कवा कंतो अंतरी ओ जीजी वो जीजी सुमरो कब ख्वाज खुदा से जो बलोचिस्तानना परदीर उरद दुरानना ओ नूरिया नसीर खानना। जी दोस्तों, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक। मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। हिन पल अव्हां कंदा आहियो पिया प्रोग्राम में शामिल आहियो मोहतरम मुमताज़ ताहिरी। अव्हां खे प्रोग्राम आलमी औताक में दिलि जी गहराइनि सां भली कार चऊं था ऐं अव्हां खे अॼोके सक़ाफ़ती ॾिहाड़े जी मुबारक ॾियूं था। हीअ असांजो प्रोग्राम आलमी औताक ख़ासि प्रोग्राम सक़ाफ़ती ॾींहं जे हवाले सां अव्हां ताईं पहुचायूं पिया। मोहतरम साईं सागर आलमानी साहिबु, अव्हां खे हिकु भेरो प्रोग्राम में वरी भली कार। जी दोस्तों, टोपी अजरक पटको कुहाड़ी सुञाणप आहे सिंध जी सारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी सुञाणप आहे सिंध जी सारी। मशहूरु आहे जग खां न्यारी, सोणी सक़ाफ़त पंहिंजी प्यारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी। क़ौमी गीतनि सां गूंजी पवंदा, शहर बहर मां पड़ाॾा ईंदा। सुतल शींहं बि उथी पवंदा, जागी पवंदी सिंध सारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी सुञाणप आहे सिंध जी सारी। उञाण आहे सभ खां निरालो, आहे दुनिया में हिन जो हवालो। बैत वाई गीत जमालो, घर घर ॻाइनि पोरियत हारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी सुञाणप आहे सिंध जी सारी। अजरक टोपी पहिराण आहे, सूंहं भरियो ई सरवाण आहे। मौजुनि में ॼण मेहराण आहे, दिलि खे मिले अहिड़ी करारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी। मोहन जे दड़े तारीख़ चवे थी, टोपी अजरक तहज़ीब सिंधियुनि जी मुनफ़रिद आहे। हैसियत हुन जी 7000 हीअ सक़ाफ़त वारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी सुञाणप आहे सिंध जी सारी। सिंधी सोहणा ॾाढा प्यारा,
लखन में आहिनि पधरा सारा, हक़ सच जा हणंदा नारा। ख़ुशी मल्हाइण जी करियो तयारी, टोपी अजरक पटको कुहाड़ी। ॾींहुं सकाफ़त जो मल्हायूं, गॾिजी सरजी विख वधायूं, हथ हथनि सां हली मिलायूं, थींदासीं न सिंध जा मयारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी, सुञाणप आहे सिंध जी सारी। सिंधी सकाफ़त देस पंहिंजो, टोपी पटको वेस पंहिंजो, लुंगी अजरक खेस पंहिंजो, हलंदो रहंदो कारवान जारी। टोपी अजरक पटको कुहाड़ी, सुञाणप आहे सिंध जी सारी। जी दोस्तों, सिंधी सोना ॾाढा प्यारा, लखन में आहिनि पधरा सारा, हक़ सच जा हणंदा नारा। ख़ुशी मल्हाइण जी करियो तयारी, टोपी अजरक पटको कुहाड़ी, सुञाणप आहे सिंध जी सारी। असांजे सिंध जे तमामु अमर कलाकार उस्ताद अब्दुल गफ़ूर जा ख़ूबसूरत आलाप अव्हां जे समाअतुनि ताईं। महिरबानी सजण, अव्हां जे समाअतुनि ताईं उस्ताद अब्दुल गफ़ूर जा ख़ूबसूरत आलाप। ख़ूबसूरत आलाप उस्ताद अब्दुल गफ़ूर जा अव्हां जे समाअतुनि ताईं सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो।
पंदा सर्व में आरव यार सुंदरी के सिर के नदी ओ सुंदरी के सिर के पंदो केर में आरव यार पंदो केर में आरव यार सुंदरी के सिर के नदी दो पंदो केर में यार जी नहरी चारण जी नहरी जी नहरी चारण भी गलती की यारव यार भी गलती भी यारव यार सुंदरी के सिर के नदी दो सुंदरी के सिर के सांदो केर में यारव यार सांदो केर में यारव यार सुंदरी के सिर के नदी दो सांदो केर में यार सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो सहंदो केर मयार ओ यार। प्रोग्राम आलमी ओताक में हिकु भेरो अवां सजननि खे भलीकार। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी सोशल मीडिया जूं सहूलियतूं खणी करे। सैयद जावेद शाह खे आलमी ओताक जे स्पेशल प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम ख़ासि प्रोग्राम में दिलि जे गहराइनि सां भलीकार ऐं सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं। जी दोस्तो, अॼोको ही असांजो प्रोग्राम ख़ासि प्रोग्राम जेको आलमी ओताक आहे उहो सकाफ़ती ईद जे हवाले सां आहे। अजरक छुरियल ऐं सिंधी टोपी असांजो शान, अजरक छुरियल ऐं सिंधी टोपी असांजो शान, सिंधीअ जी अलामत ऐं सिंध जो निशान। आ मुख़्तलिफ़ रंगनि जो ऐं मुख़्तलिफ़ वज़ह सूरत व शिकिल में आ टोपी बि दरख़्शान। भोतार भी ढके ऐं कमदार भी ढके, भोतार भी ढके ऐं कमदार भी ढके, अजरक ढके त हर को बणिजी वञे थो ख़ान। सभ खे वणे थो अजरक दिलकश नज़र अचे थो, कंहिंजो न ख़ासि ओछण पोढ़ो ढके जवान। औरत बि सिंध जी थी अजरक करे पसंदि, औरत बि सिंध जी थी अजरक करे पसंदि, ढकिजी वञे थी उन में संदसि रहे थो मान। अजरक वधाए शान औरत जो हर जॻह, परदे में आहे उन सां परदे में उन जो शान। सिंधू ते नाज़ आहे ऐं सिंध माग ते, सिंधी सबा जड़ा आहिनि सिंधी संदन ज़ुबान। टोपी रखी मथे ते अजरक कुल्हनि मथां, टोपी रखी मथे ते अजरक कुल्हनि मथां, अॼु सिंध में कजे थी हर कंहिंखे आजियां। असांजे घोटकी जे तमामु नाले वारे ॾाहे ॾाधणी असांजे पुराणे दोस्त मोहतरम अशरफ आज़ाद लखवीरा साहब अवां खे प्रोग्राम आलमी ओताक में भलीकार चवंदे सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं ॾियूं था। जी दोस्तो, अजरक छुरियल ऐं सिंधी टोपी असांजो शान, सिंधीअ जी अलामत ऐं सिंध जो निशान। कंहिं मुल्क जो अचे थो महिमान को हिते, इज़त संदसि कजे थी हिन ख़ासि तोहफ़े साण। क़ौमूं सुञाणजनि थियूं क़ौमी लिबास सां, जुबो ऐं नोड़ सिर ते अरबनि जो आहे निशान। यूरप जी अलामत पतलून कोट हेठि, पोशाक आम ही उत ज़न मर्द दरमयान। मुंहिंजी पवे ॾिसंदड़ सम्झी सघे न जिन्स, मुंहिंजी पवे ॾिसंदड़ सम्झी सघे न जिन्स, बाज़ी फ़र्क़ु थिए मुश्किल दर मर्द मां ज़िनान। पतलून औरतुनि लाइ बेहूद आ लिबास, ऐज़ा थियनि नुमायां आ तोबहो अमान। सलवार कुर्तो अजरक टोपी उन्हीअ सां गॾु, सलवार कुर्तो अजरक टोपी उन्हीअ सां गॾु, बहितर अदीब पोशिश मक़बूल दर जहां। अजरक छुरियल ऐं सिंधी टोपी असांजो शान, सिंधीअ जी अलामत ऐं सिंध जो निशान।
मोहतरम अब्दुल वहीद महर सां गॾोगॾु असांजे सलात ज़िले लाड़काणे जे सदर ऐं सिंध जे तमामु भलोड़ सुघड़ ॾाहे ॾात धणी मोहतरम अल्ताफ़ ज़ोराणी खे असांजे अॼोके हिन क़ौमी ईद सकाफ़ती ईद सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं ऐं प्रोग्राम आलमी औताक में भली कार। जी सजण अवां ॿुधी रहिया प्रोग्राम आलमी औताक ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। दानिश मलिक अवां खे प्रोग्राम में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था ऐं न रुगो भली कार पर भली कार सां गॾोगॾु अॼोके सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं। जी दोस्तो, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप सां गॾु लोक सकाफ़ती वरसे जी वारसी लाइ सोशल मीडिया जे ज़रिए फेसबुक तां शुरू कयल लोक अदब सिलसिले जे 53हें प्रोग्राम आलमी औताक में हिकु भेरो अवां देसी ऐं परदेसी पिरिन खे सिक भरियो सलाम ऐं सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक। प्रोग्राम आहे आलमी औताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अवां लाइ लोक अदब लाइ जाखोड़ींदड़ सुघड़नि जी नुमाइंदा तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे तरफ़ां पेश कंदा आहियूं, जंहिंमें अॼु सोशल मीडिया सहूलतकार तौरु मूंसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। इन उमेद सां तव्हां सॼण हिन प्रोग्राम में मूंसां गॾु हूंदा पंहिंजो मुहबतूं खणी करे। हिन पल हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं। मां थोराइतो आहियां भली कार ऐं मुबारकबाद ॾियां थो सकाफ़ती ॾिहाड़े जी सदाम जोखे खे। मोहतरमा आबदा परवीन जो ख़ूबसूरत आलाप अवां जे समाअतुनि लोकगीत आहे सिंध जो। इन में हो जमालो चई जवाब ॾिबो आहे। ओ मुंहिंजो जमालो जतन सां जेको खटी आयो ख़ैर सां, ओ मुंहिंजो लड़ी आयो लाॾा असांखे सिंध त ॾाढो नाज़ुबा सिंधियुनि जो पटको सोरहं बाल सिंधियुनि जो पटको सोरहं बाल ओही सिंध समूरी सच बा ओही सिंध समूरी सूह ओही सिंध समूरी शाह। मोहतरम मुमताज़ अली भट्टी खे सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं ऐं आलमी औताक में भली कार। मुंहिंजो जमालो जतन सां हो मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां। जेतिरा माण्हू आहिनि ओतिरो हो जमाले जो जवाब कोन थो अचे। मुंहिंजो जमालो जतन सां हो मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो मुंहिंजो लड़ी आयो लाॾा ओही सिंध समूरी सूह ओही सिंध समूरी शाह जी ओठे में रोज़ो लाल लतीफ़ जो हो मुंहिंजो जमालो आ सिंध सां ओही सिंधड़ी सुहिणे लाल जी
मोहतरम आज़म अली ख़ास खेली अवां खे सकाफ़ती ॾींहं जूं मुबारकूं ऐं प्रोग्राम आलमी उताक में भलीकार। हम चलड़ी आयो लाडा अजे को सुखर वारी पुल ते अजे को मोरे वारी पुल ते अजे को जानी जमादार निसार ख़ान खे भलीकार आलमी उताक में ऐं सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। वॾी महिरबानी जमादार निसार ख़ान, अवां असांजे बलोड़ सुगड़ इल्ताफ़ सां गॾु आलमी उताक ॿुधी रहिया आहियो। वॾी महिरबानी निमाणे नसीर करमी खे प्रोग्राम आलमी उताक में भलीकार ऐं सकाफ़ती ॾिहाड़े जूं मुबारकूं। असांजे इल्मी अदबी ॾात ऐं ॾाप जो निरालो ना साईं पीर जी सरंदी साहब, अवां खे बि सकाफ़ती ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं ऐं प्रोग्राम आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां अवां खे भलीकार चऊं था। जी दोस्तो, इन्हीअ ते असांजो अॼोको ख़ासि प्रोग्राम आलमी उताक पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त ऐं सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी सां गॾु अवां खां मोकिलायूं था, इन उमेद सां त जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो ऐं इन दुआउनि सां त शाल कॾहिं अवां खे कोसो वाह न लॻे। सिंध सलामत, साथ सलामत, जिए लतीफ़, जिए लतीफ़ी लात।